हीअ सिंध जी जेका धरती आ, हिन धरतीअ सां मूंखे प्यार आ। हीअ सिंध जी जेका धरती आ, हिन धरतीअ सां मूंखे प्यार आ। हिन धरतीअ में मुंहिंजी ममता आ, हिन धरतीअ में मुंहिंजो साहो आ। हीअ सिंध जी जेका धरती आ, हिन धरतीअ सां मूंखे प्यार आ। अस्सलाम वालेकुम जी, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां, स्पेशली जनाब पंहिंजे घर वारनि सां। जिथे हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजूं दुआऊं, मुंहिंजो प्यार, मुंहिंजी मोहबत हमेशह अव्हां सां गॾु गॾु हूंदी आहे। राति जा ही 2 कलाक, ऐं कोशिशि हूंदी आहे त मोहबतुनि भरी कचेरी कयूं, प्यार भरी कचेरी कयूं, ख़ुशियुनि भरी कचेरी कयूं, ऐं कोशिशि कयूं त अव्हां जा जेके तजुर्बा आहिनि ज़िंदगीअ जा, उहे हिक ॿिए सां शेयर कयूं त ज़िंदगी आसान थी वञे। त 02135122964 टेलीफोन नंबर, इन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिल थींदो। मैसेज मां करे सघो था, राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज बि करे सघो था। प्रोग्राम जो आगाज़ कंदा आहियूं हमेशह कंहिं न कंहिं सुठे सुहिणे सूफ़ी कलाम सां। त अॼु बि प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़, सूफ़ी कलाम अव्हां सभिनी नज़र थो कयां, ऐं सनम वारी जो प्यारो आवाज़ु अंदाज़ आहे, तुम्बा वजदा अली अली ख़ूबसूरत कलाम। इन खां पोइ तव्हांजो लाइव कॉल सां या मैसेज, तव्हांजूं कचेरियूं हूंदियूं, मूंसां गॾु रहिजो।
वेलकम जी, खुशामदीद, भलीकार अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में भलीकार ऐं अवां जूं मोहबतूं, अवां जो प्यार, अवां जूं ख़ुशियूं ऐं अवां जी ख़ुशियुनि जो अहसासु हिन प्रोग्राम में आहे शामिल। सो राति थिए थी, सूर जागनि था ऐं सूरनि सां गॾु गॾु मां चवंदो आहियां त चांहि ज़रूरु पीअंदा कयो ऐं सूर तव्हांजा ठरी वेंदा। ऐं उन सां गॾु गॾु लाइव कॉल करे सघो था, मैसेज करे सघो था ऐं उन सां गॾु गॾु तव्हां सुठो सुठो गानो ॿुधाए सघो था, सुठी सुठी शाइरी ॿुधाए सघो था, का प्यारी सुठी प्यारी ॻाल्हि जेका दिलि खे वणे उहा तव्हां ॿुधाए सघो था मुंहिंजे हिन शो में। सो मोहबतूं प्यार ख़ुशियूं त विराईंदा रहंदा आहियूं, पर अॼु हिकिड़ी दिलि चयो त तव्हां सां मौसम जे हिसाब सां कचहरी कजे। मौसम जीअं ॾिसो त गरम आहे, कल्ह तमामु घणी अंधारी लॻी, तमामु घणो तूफ़ान आयो ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि में बाहि बि लॻी, नुक़सान बि थियो तमामु घणो। त अलाह साईं रहम करे, अलाह साईं खां इहा ई दुआ आहे त अलाह साईं असांजी धरतीअ जे मथां, असांजे मुल्क जे मथां जेको आहे सो अहिड़ी का बि शइ न आणे जंहिंसां कंहिंखे को नुक़सानु पहुचे। त अलाह साईं खां इहा ई दुआ आहे। सो 021351222964 टेलीफोन नंबर वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम यार मौला अली मदद, कहिड़ा हाल अथई? ख़ुशि आहीं? चाक चङो भलो? सब ख़ैर दुआऊं लॻी पियूं ॿारनि जूं, तमामु ॿुधायो ख़ुशि आहियो, कहिड़ा तबियत सही आहे? एवन फर्स्ट क्लास अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं। छा हाल अहिवाल आहे? कीअं पई ज़िंदगी गुज़रे? ज़िंदगी वीआईपी फर्स्ट क्लास गुज़रे पई, होटल वीआईपी हले पियो असांजो। मिठा तूं आएं त कोन? तो चयो मां अचां थो, आएं त कोन? मिठा कहिड़ो अचां थो, चयो गाॾी न ॾींदो खोसा वापसि विढ़ण लाइ तयारु थी विया आहिनि। मिठा ॾेपो कुझु बि कोन, बसि प्यारु ॾींदासीं तोखे, मोहबत, ॿियो कुझु बि न ॾींदासीं। उहो प्यार ई तव्हांजे अखियुनि ते, पर सिंध टी माना मां चवां थो त गाॾी मूंखे मिले माना सिंध टी पोयां लिखाए छॾियां। हा न तोखे जेकर न मिले गाॾी त असां पाण ई था लिखाए छॾियूं, पाण ई गाॾी। ख़ालिद शाह खे न ॾेई छॾियां गाॾी, सिंध टीवी लिखाए छॾियसि पोयां। साईं खे भली ॾेई छॾ, पर माना पैसा भली मूंखां पंहिंजा ई वठ, पर गाॾी सिंध टीवी वारा माना चैनल खां ई माना तव्हां ई माना सिंध टीवी लिखाया माना 50,000 तोखां वठिजनि। हा को मसइलो पुराणी गाॾी तोखे वठी ॾियां 20-30 हज़ार रुपए में, 10-20 हज़ार बचायूं असां। ॿाहिरनि लाइ सिरो ई हाज़ुर आई, सॼी मूंखे सुञाणींदी आहे कराची। मिठा केरु सुञाणींदो अथई? हेलो केरु सुञाणींदो अथई? हेलो राजा भाउ, आवाज़ अचई थो? हा आवाज़ हाणे अचे थो। मां चयो रेलवे पुलिस जेका आहे सभु मूंखे सुञाणींदी आहे कराची में। त रेलवे पुलिस जो छा वञे मोटरसाइकिल सां? न मुंहिंजा दोस्त आहिनि मिठा, न उहो त कोन थो चवां, पर तव्हां ॾियो न मूंखे यार गाॾी। मूं वटि गाॾी किथे आहे? छा कजे हिन गाॾीअ जे लाइ तूं फ़ोन खणंदो आहे शादाब? हिनखे गाॾी कहिड़ी किथां ॾियूं गाॾी? गाॾी जॾहिं ईंदी तोखे ज़रूरु ॾींदासीं ख़ुशि साहब गाॾी। सो ख़ैर इहो असांजो रेगुलर कॉलर आहे भई, ऐं रेगुलर कॉलर माशाल्लाह जॾहिं ईंदो आहे इहो त माना इहो पंहिंजी ॻाल्हि करे ईंदो आहे, ॿिए कंहिंखे ॿुधंदो घटि आहे थोरो। अंसार अली खोसो फ्राम गुलशन हदीद। सो छा कजे, महिनत मुशक़त ज़िंदगीअ में ई किथे न किथे पहुचाईंदी आहे, पर महिनत मुशक़त अॼुकल्ह असां मतिलबु हू थी वियो आहे, मौसम जेको आहे न उहो अहिड़ो थी वियो आहे जो दिलि महिनत मुशक़त चवे ई कोन थी। सो कोशिशि कजे त कोशिशि कंदो रहे माण्हू, महिनत कंदो रहे ऐं कंहिं न कंहिं कम में अॻिते वधंदो रहे, न त माण्हू उते ई उते वेठो हूंदो। जीअं अंसार खोसो गुलशन हदीद ते होटल खोली अथई, जेका मां 10 सालनि खां ॿुधंदो त उन ई होटल ते बीठो अञा ताईं। सो भई का वॾी होटल खोल, 2-3 होटलूं खोल, त ज़िंदगीअ में कोशिशि ऐं महिनत कंदा रहो ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मुख़्तलिफ़ शयुनि में पंहिंजो पाण खे ज़रूरु आणियो, छो त मुख़्तलिफ़ तजुर्बा जेकॾहिं तव्हांखे थींदा त तव्हां ज़िंदगीअ में घणो कुझु करे सघो थो। छो त ज़िमेदारियूं तमामु घणियूं हूंदियूं आहिनि हर माण्हूअ जे मथां, ऐं हर माण्हू जॾहिं अकेलो हूंदो आहे त उनजी पंहिंजी ज़िमेदारी हूंदी आहे, वरी जॾहिं फैमिली हूंदी आहे, शादी थींदी आहे, ॿार थींदा आहिनि, या उनखां गॾु गॾु भाइर भेनरूं हूंदा आहिनि, त उन्हनि जी ज़िमेदारी वरी पंहिंजी हूंदी आहे। घर जो वॾो जेको हूंदो आहे उन स्पेशली उनजी तमामु वॾी ज़िमेदारी हूंदी आहे। त हर माण्हूअ जी पंहिंजी पंहिंजी ज़िमेदारी आहे, उन ज़िमेदारीअ खे जेकॾहिं एक्सेप्ट कंदो त पोइ महिनत ऐं कोशिशि ज़रूरु करणी पवंदी। अस्सलाम वालेकुम। ख़ैर मेहराब साईं, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? चाक चङा भला? खोसे खे इहो एॾे खॾड़े मोकिलियां तो ॾे गाॾी ॾेसि, खॾड़े मोकिलियां, साइकिल वठी ॾेसि, साइकिल। हा भले। हा ॿियो छा हाल आहे मेहराब भाई? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? पेट्रोल नथो बर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, कल्ह ॾाढो तूफ़ान हुयो, तव्हां ॾे बि त आयो हूंदो तूफ़ान? हा हिते हो तूफ़ान। पोइ बचाव थी वियो न? हा बचाव थी वियो। चलो ॿियो जो हाल अहिवाल? तव्हांजी उमिरि केतिरी आहे? 65 साल? माशाल्लाह माशाल्लाह, लॻंदो न आहे तव्हांजी आवाज़ मां त 65 साल आहे। छा खाईंदा आहियो तव्हां? छा खाईंदा आहियो?
सभु शइ गोश्त थियो मुर्गी हा, तितर वाह 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 असांखे खारायो न करे तितर को करे करे करायो खजड़े कहिड़ी जॻह ते खजड़े कहिड़ी जॻह ते अचूं खजड़ो मेन रोड ते बसि खजड़ो मेन रोड ते जीअं पहुचंदासीं त पंप जो नालो छा आहे अल मुस्तफा अल मुस्तफ़ा बसि हाणे हिन पासे सागड़ खां पहिरियां आहे न सागड़ ईंदो त असांखे 16 मेला विचे ते आहियूं नवाब शाह 22 मेला हा बसि ठीकु आहे असां ज़रूरु हिन पासे मां चकर हणंदुमि ऐं तव्हांजी चांहि पीअंदासीं ऐं तव्हांजे हथनि जो भाॼी बि खाईंदासीं तितर जी हा न महिरबानी 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 महिराब साईं असांजो ॾाढो ज़बरदस्त कॉलर आहे महिराब जणे जो साहिबु ऐं महिराब भाई जो पेट्रोल पंप आहे पंहिंजो अल मुस्तफ़ा जे नालो सां खजड़ो में सो कॉल कंदो रहंदो आहे मूंखे ॾाढो सुठी लॻंदो आहे त खजड़े शहर जी नुमाइंदगी कंदो आहे ऐं हिन पासे बि ॾाढो चवंदा आहिनि त मौसम हिकिड़ो हिन वक़्तु थधियूं थधियूं हवाऊं हूंदियूं छो त कल्ह ॾाढो मिटीअ जो तूफ़ान हो त अॼु वरी थोरी हवाऊं थधियूं हूंदियूं त ज़रूरु तव्हां इंजॉय कंदा हूंदो शो खे बि ऐं असांजी ॻाल्हियुनि खे बि त ईअं ई कंदा रहंदा ₹2 पेट्रोल लथो तव्हां इहा ख़ुशख़बरी ॾेई छॾी त पेट्रोल लहण ऐं चढ़ण जी जेको रेट आहे उहो असांखे मेरा भाई ॿुधाए ईंदो आहे असांखे ख़बरुनि या न्यूज़ पेपर ते या कुझु पढ़ण जी या ॾिसण जी ज़रूरत ई न आहे सो मेरा भाई वॾियूं महिरबानियूं तव्हांजूं तव्हां प्रोग्राम में शामिलु थिया ऐं राति थिए थी सूर जागनि था ऐं सूरनि सां गॾु गॾु माण्हूअ जी जेका ज़िंदगी आहे न उहा बि जाॻे थी सो ज़िंदगीअ खे जेकॾहिं जाॻाइणो ई आहे ज़िंदगीअ खे जेकॾहिं आसान बणाइणो आहे त पोइ कोशिशि कंदा कयो त दिलियूं खटींदा कयो दिलियूं तॾहिं खटे सघो था तव्हां जॾहिं तव्हां सच ॻाल्हाईंदो नेक नियतीअ सां कंहिं ॿिए जो भलो सोचींदो तॾहिं तव्हां दिलियूं खटे सघो था ऐं ज़िंदगीअ खे आसान बणाए सघो था सो मोहबतूं ख़ुशियूं ऐं स्पेशली जेके नवां कॉलर ईंदा आहिनि मुंहिंजे हिन शो में पहिरियों दफ़ो ईंदा आहिनि त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे रेगुलर त ईंदा रहंदा आहिनि उन्हनि जी त वॾी महिरबानी आहे त उन्हनि जी ड्यूटी आहे मूं वांगुरु जीअं मां जी ड्यूटी आहे त उन्हनि जी बि ड्यूटी आहे फ़ोन ते कॉल करण जी पर जेके नवां माण्हू अची वेंदा आहिनि नया मेंबर्स ईंदा आहिनि शो में त अञा वधीक सुठो लॻंदो आहे सो तव्हां बि अचो जेकॾहिं तव्हांखे हिन वक़्तु मुंहिंजो शो ॾिसो पिया त मुंहिंजो टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु आहे 021351222964 ऐं उन सां गॾु मैसेज तव्हां करे सघो था मुंहिंजो पेज आहे फेसबुक ते तव्हां हुनखे जॉइन करे राजा मेमन जे हुन ते तव्हां मैसेज बि करे सघो था वठूं था हिकिड़ी कॉल अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी आई एम खूबसूरत गुल फ्रॉम बदीन यू आर खूबसूरत गुल फ्रॉम बदीन यस हाउ आर यू खूबसूरत गुल आई एम फाइन एंड यू अल्हम्दुलिल्लाह आई एम ऑल राइट अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो छा हाल वाला अल्लाह जो शुक्र आहे ॾाढी एतिरी मूंखे इंग्लिश अचे थी वधीक नथी अचे पाण खे बहितरी थी पाण खे एतिरी थी अची ॻाल्हि सिधी ख़ूबसूरत गुल ॿियो ॿुधाए तूं सॾींदा छा आहिनि गुल सॾींदा आहिनि या ख़ूबसूरत गुल करे सॾींदा आहिनि बस गुल केॾी महिल खूबसूरत गुल कंहिं महिल गुल कंहिं महिल ख़ूबसूरत हा जो जान हले हा चलो वेरी गुड कंहिं नालो रखियो इहो पंहिंजे पाण ते पाणी रखियो पाण ई रखियो अथई हूअं असली नालो छा अथई यार केरु रखंदो नालो रखियो अथमि असुल पाण सां चलो सुठी ॻाल्हि आहे पंहिंजो पाण रखियो आहे पर असली हूअ नालो छा आहे तव्हांजो उहो कोन ॿुधाईंदो उहो कोन ॿुधाईंदी नालो ख़ूबसूरत गुल आहे त हा चलो ख़ूबसूरत गुल ॿियनि प्रोग्रामनि में बि कॉल कंदी आहे मुख़्तलिफ़ चैनल्स ते या सिर्फ़ु सन टीवी ते कंदी आहे कॉल न हिते ई अलाए कीअं थी करियां हिते मतलब लाइव विथ राजा में ई कॉल कंदी आहे हा बसि हिते हिकिड़ो लक आहे जो लक आहे छो अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे असांजे प्रोग्राम में जो तव्हां ॿियनि प्रोग्राम में कुझु पर्सनल लाइफ जे करे हा पर्सनल लाइफ जे करे थोरो माण्हू बिज़ी आहे न नथो बिज़ी त आहियो पर हिते तव्हांजे लाइ टाइम कीअं थो निकिरे तव्हांजो बदीन छा करे ॿार बच्चा खयूं गॾु था हलूं हा चलो वेरी गुड शो ॾिसंदा आहियो न असांजो बसि हा हा पर ॾिसंदा कयो को गानो वानो ॿुधायो भला पंहिंजे आवाज़ में ख़ूबसूरत हाणे हींअर गानो ॿुधायां हा न भई ॿ ॿार सॼी उमिरि छा ॿार पई परचाईंदीअ पंहिंजा हा ॿुधाए कोई बि ॿुधाए हो खूबसूरत ख़ता थी रही आहे ॿुधा तुझे प्यार जलाइक नामा के डोब खड़ी तो की नामा तुझे प्यार जलाइक वाह बसि कोन चलो ख़ुशि हुजो घणा केतिरा ॿार तव्हांजा केतिरा आहिनि 3 भाषा टिनी जो नालो छा आहे नालो ॿुधायो टिनी जो हुनजो नालो कोन ॿुधाईंदी पंहिंजो बि न चलो ख़ुशि हुजो पंहिंजे बचड़नि सां गॾु पंहिंजे गुलड़नि सां गॾु अलाह साईं तव्हांखे आबाद करे ईअं ई मुंहिंजे प्रोग्राम में शामिलु थींदा कयो मुंहिंजे तरफ़ां बि खोड़ सारो प्यारु तव्हां नंढनि ॿारनि खे ठीकु आहे
ओके, अदी ख़ूबसूरत गुल हुई असां सां गॾु गॾु भाई फ्रॉम बदीन, ऐं बदीन बि ॾाढो प्यारो शहर आहे, ज़बरदस्त शहर आहे। ऐं मां चवंदो आहियां त सिंध जा समूरा जेके शहर आहिनि उहे ॾाढा ज़बरदस्त आहिनि। पूरी सिंध पिरीअ जो पाछो, ऐं चाहे काछो हुजे, उत्तर हुजे, लाड़ हुजे, कोहिस्तान हुजे, कहिड़ो बि इलाइक़ो हुजे असांजी सिंध जो, उहो उनजो मतिलबु पंहिंजो पंहिंजो मट आहिनि। सभु पंहिंजा इलाइक़ा। सो अलाह साईं तव्हांखे आबाद करे, तव्हां महफ़िल में शामिल आहियो, बदीन वारनि जी नुमाइंदगी कंदा आहियो, सुठो लॻंदो आहे। ऐं जेको जिथां कॉल कंदो आहे न उहो उन शहर जी नुमाइंदगी कंदो आहे, त यार असां बि ॾिसूं पिया ऐं सिंध टीवी जे प्रोग्राम लाइव विथ राजा। सो थैंक यू वेरी मच, तव्हां शो में शामिलु थींदा आहियो, सुठो लॻंदो आहे। सो 02135122964 टेलीफोन नंबर आहे, इन नंबर खे तव्हां डायल कंदा आहियो, प्रोग्राम में लाइव शामिलु थींदा आहियो। मैसेज तव्हां राजा में मुंहिंजे पेज ते करे सघो था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आदि? आमना ॻाल्हायां थी जेकबाद खां। आमना फ्रॉम जेकबाद। कहिड़ा हाल आहिनि अदी आमना जा? मां ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो? बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हांजी दुआउनि सां आदि। तव्हांजे साम्हूं वेठो आहियां। आमना छा कंदी आहे? मां घर जो कमकार कंदी आहियां। घर जो कमकार कंदी आहियां, माशाल्लाह माशाल्लाह। शो ॾिसंदी आहियां असांजो? हा, उहो शो ॾिसंदी आहियां। कहिड़ो शो ॾिसंदी आहीं? हीअ ॾिसंदी आहीं या हू ॿियो वारो शो ॾिसंदी आहीं? न, मां इहो राजा लाइव विथ राजा इहो। हा चलो, गुड गुड, थैंक यू। हा, पहिरियों दफ़ो आया आहियो शो में? हा, सिंध टीवी ते पहिरियों दफ़ा आया आहियूं ऐं कशिश ते ईंदा हुआसीं। मुंहिंजे शो में ईंदा हो हुते? हा, कशिश मां हा ॾिसंदी हुयमि। हा, मूंखे यादि आयो बिल्कुलु आमना, बिल्कुलु बिल्कुलु। ॿियो छा हाल आहे आमना? सभु सेट A1 फर्स्ट क्लास? चलो, पंहिंजो हाल? मुंहिंजो हाल इहो ई आहे, तव्हांजे साम्हूं वेठो आहियां, अल्हम्दुलिल्लाह सभु सेट आहे, शुक्र आहे मालिक जो। हा, कशिश ते बि छो छॾे? बसि यार ही सिंधी चैनल सभु पंहिंजा आहिनि, केॾी महिल किथे केॾी महिल किथे। त हीअ सिंध टीवी बि मुंहिंजो पंहिंजो चैनल आहे, त सम्झ हिते ई मोहबतूं वंडियां पियो। अच्छा, इहो बि सही आहे। हा, महिरबानी महिरबानी। को गानो वानो ॿुधायो था? शायरी ॿुधाइण थी चाहियां। ॿुधाए, शाइरी ॿुधाए दी, शाइरी ॿुधाए। उस्ताद बुखारी जी शायरी आहे। ॿुधाए ॿुधाए बाबा ॿुधाए। उस्ताद बुखारी चए थो त महफ़िल मची पवे त मेला मची पवंदा। गिरजा वॼे इन खां महफ़िल वॼी चङी आहे। वाह। कुलफत कठी करण खां मुफ़्त चङी आहे। पंहिंजा अज़ीज़ हुआ साथी वञनि सतींदा, उस्ताद दिल पकी कर, दिल पकी चङी आहे। वाह वाह, थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू अदी आमना, थैंक यू। आमना फ्रॉम जेकबाद भाई, आमना खे वेलकम था चऊं। ऐं आमना सुठो सुहिणो शेर ॿुधायो, ॾाढो सुठो लॻो। सो मोहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसास में मां सभिनी खे शामिलु रखंदा, पर सुठा सुहिणा गीत बि प्ले कंदासीं। हाणे हूंदो आहे हिकिड़े सुठे सुहिणे गाने तरफ़, प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़ आहे, ऐं गानो आहे मिटीअ जा रांदीका बादल राही अहिड़ो हुमेर चना, एंजॉय कंदा। मिट्टी
उमर सजीअ जी तकवा मेरे उमर सजीअ जी तकवा मेरे मिट्टीअ जा रांदी का मेरे मिट्टीअ जा रांदी का मेरे शीशा महल में तन्हा चेहरा शीशा महल में तन्हा चेहरा शीशा महल में तन्हा चेहरा केड़ा पंहिंजा चेहरा मेरे केड़ा पंहिंजा चेहरा मेरे मिट्टीअ जा रांदी का मेरे मिट्टीअ जा रांदी का मेरे तुहिंजे पेर पणीअ ते रखबा तुहिंजे पेर पणीअ ते रखंदुसि तुहिंजे पेर पणीअ ते रखंदुसि पंहिंजा सारा सजदा मेरे पंहिंजा सारा सजदा मेरे मिट्टीअ जा रांदी का मेरे मिट्टीअ जा रांदी का मेरे वेलकम जी खुश आमदीद भलीकार अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में भलीकार मोहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसास सां गॾु मां तव्हां सां गॾु ॻाल्हायां रात जो ई ख़ूबसूरत पहिर आहे 9 खां 11 तव्हां सां थींदी आहे मुलाक़ात सूमर ऐं अंगारो ऐं कोशिशि हूंदी आहे त इन मुलाक़ात में कुझु न कुझु हासिलु करे वठूं त अॼु मैसेज बि तमामु दोस्तनि जा घणा आहिनि उन्हनि खे बि शामिलु कंदुमि पर उन खां पहिरियां हिकिड़ी लाइव कॉल अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरु आहे साईं मुख़्तियार रुस्तमानी सलाम भाई पंदे कहिड़ा हाल आहिनि मुख़्तियार ख़ुशि आहियां चाक आहियां चङो आहियां भलो आहियां अल्लाह जा एहसान आहिनि दुआऊं आहिनि तव्हां ख़ुशि आहियो तबियत सही आहे अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह सभु सेट A1 फर्स्ट क्लास तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे बिल्कुलु साम्हूं वेठो आहियां माशाल्लाह मां ज़बरदस्त लॻो पियो आहे रातो के तूफ़ान बासनि जा तराई कढे छॾिया हा इहो हाल अहिवाल त ॾे मां बि ॾाढो ख़बरुनि में ॿुधो त वॾो तूफ़ान अची वियो राति जो 11 बजे तूफ़ान शुरू थियो हा बाबा वण किराया अथसि अहिड़ी हालत हुई असां वारे पासे वरी माण्हू रखंदा आहिनि मिर्च सावा ॻाढ़ा करण जे लाइ अए हाय उहे त उॾामिया हूंदा त पोइ त बाबा वॾी हालत उहे तूफ़ान में उॾरिया हिन महिल बाबा मथे में सूर ज़ुकाम पर असां चयो हाणे जेसीं ताईं तबीबनि सां कचहरी न थींदी चाक कोन थींदासीं छा कजे ज़बरदस्त मुख़्तियार रुस्तमानी असांजो प्यारो चवंदासीं त अदीब कालर आहे असांजो न असांखे अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे जो माना अच्छा माना असां तव्हांजा तबीब थी विया आहियूं हा त बिल्कुलु तबीब आहियो न हिन महिल बसि छा जॾहिं बि कजे तव्हांखे ॾिसंदा आहियूं रूह में राहत अची वेंदो आहे सुकून ज़हनी तौर ते फ्रेश थी वेंदा आहियूं राहत त दर्द में मिलंदी आहे राहत आहे दर्द में पर उहा दर्दनि जा बि क़िस्म हूंदा आहिनि न को मिठो दर्द को कोड़ो दर्द को सूरनि वारो दर्द को कूड़ो दर्द
चलो गुड हैदा, महिरबानी महिरबानी, तव्हांखे भली कार सां चऊं मुख़्तियार, ऐं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, असांजी हिन महफ़िल में शामिलु थिया आहियो, ऐं सुठो लॻंदो आहे मूंखे बि तव्हां सां ॻाल्हाए, ऐं तव्हां सुठी सुठी शाइरी पढ़ंदा आहियो, कॾहिं कॾहिं सुठा सुठा हाल अहिवाल ॾींदा आहियो। काछे जो ॿियो छा हाल आहे? हलो, काॾां वियो? कटे छॾी हूंदी छा? अला सची ॿुधा, कसम ते सही ॿुधा, कुदरती कटिजी आहे त हथ में कीअं अथई माना? हा न, पर आहे त तुंहिंजे हथ में, पर माना कटीस कीअं? अवा मुख़्तियार उस्मानी काल तुंहिंजी ख़ालिद छा कटी अथई? मुंहिंजो हिन में को बि ॾोह न अथई, चए थो इहो मुंहिंजे हथ में आहे, मां फ़ोन कटिया न कटिया, हुन का ॻाल्हि सुठी न लॻी तुंहिंजी, अलाए कहिड़ी सुठी ॻाल्हि लॻंदी, इहो तोखे पाण ॿुधाईंदो। हा ॿुधाई छा अथई राब्तो? हा ॿुधाईंदो। चलो ॿियो, मोहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसास में शामिलु आहियो सभई, ऐं ज़िंदगीअ में इहो ई आहे त मोहबत विराइजे, प्यार विराइजे, ऐं ख़ुशियूं विराइजनि, ख़ुशियुनि सां गॾु कोशिशि कजे त उन्हनि माण्हुनि खे गॾु खणी हलिजे जेके माण्हू असांखे प्यार ॾींदा आहिनि, असांखे कुझु सोचींदा आहिनि, जिन खे असांजे ॾुख सां, दर्द सां, तकलीफ़ सां फ़र्क़ु पवंदो आहे, उन्हनि जो थोरो ख़्यालु रखंदा कयो। हिकिड़ी कॉल वठूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहे? मां तमन्ना थी ॻाल्हायां। तमन्ना, हाँ ही तमन्ना जी आदत ॾिनी, मोहब्बत जे बदिले मोहब्बत ॾिनी। तमन्ना मुंहिंजी भेण किथां थी ॻाल्हाए? मां हैदराबाद सां। हैदराबाद जे कहिड़े इलाइक़े मां? कासमाबाद मां। कासवा खां। तमन्ना खे भली कार था चऊं, दिलि जी गहराइयुनि सां। तमन्ना छा कंदी आहे मुंहिंजी भेण? मां पढ़ंदी आहियां कहिड़ी क्लास में? 7 में। 7 में पढ़ंदी आहे। चलो वेरी गुड। भई तमन्ना मुंहिंजो शो ॾिसंदी आहे? जी ॾिसंदी रेगुलर ॾिसंदी आहे या कॾहिं कॾहिं ॾिसंदी आहे? कॾहिं कॾहिं ॾिसंदी कॾहिं कॾहिं ॾिसंदी आहे, माना रेगुलर टाइम न आहे असां वटि। कॉल पहिरियों दफ़ो कई आहे तमन्ना? जी पहिरियों दफ़ो। चलो गुड। तमन्ना छा चवंदो असांजे शो जे लाइ, असांजे हिन महफ़िल जे लाइ? तव्हांजो शो ॾाढो भलो आहे, मुंहिंजी नंढी भेण खे ॾाढो वणंदो आहे। अच्छा, तव्हां खां बि नंढी भेण आहे? जी। चलो वेरी गुड। पुत्र नंढी भेण खे वणंदो आहे त ॻाल्हायो तव्हां पिया, तव्हांखे न वणंदो आहे? उहा हींअर सुठी पई आहे न। तव्हांखे न वणंदो आहे माना मुंहिंजो शो? न, मूंखे बि वणंदो आहे। तव्हांखे बि वणंदो आहे। चलो वेरी गुड वेरी गुड। तमन्ना छा ॿुधाईंदी? पोएम ॿुधाईंदी को सुठो, या का शाइरी ॿुधाईंदी, या को गानो ॿुधाईंदी? पोयम ॿुधाईंदमि। ॿुधाए पोएम। ट्विंकल लिटिल स्टार। पक हुई मूंखे त इहो ई ॿुधाईंदी आहे। हा ॿुधा, जी। मूंखे पक हुई त इहो ई ॿुधाईंदी। I wonder what to ask. Up above the stars so high, like a diamond in the sky. Twinkle twinkle little star. ओके, ज़बरदस्त। थैंक यू वेरी मच तमन्ना। अल्लाह हाफ़िज़। तमन्ना असां सां गॾु गॾु भई फ्राम हैदराबाद। ऐं तमन्ना खे ॿुधायूं त हाणे मैसेज बि आहिनि। वफ़ा मीर ख़ान मुगेरी आहे फ्राम दुबई। खिला कीअं मां जानी तो बिना, मुंहिंजो केरु आहे हिते तो बिना, रोई रोई थकिजी पिया नैण, मुंहिंजा हाणे हीड़ा थिया, आए हाय हाल मुंहिंजा दिलबर तो बिना। महिरबानी अदा तुंहिंजी, मूंखे लिखल त तुंहिंजी सम्झ में नथी अचे मुगेरी साहब। वरी ॿीहर मोकिल। गुलाब निज़ामाणी गॾु आहे, चए थो राजा भाई कैसे हो आप? मां बिल्कुलु ठीकु आहियां गुलाब। ऐं गुलाम मोहम्मद मूंसां गॾु आहे, गुलाम टू दुबई। हाय अदा अस्सलाम वालेकुम। गुलाम टू दुबई फ्राम पाकिस्तान जेकबाबाद। भली कार था चऊं तव्हांखे, ख़ुशि हुजो। अस्सलाम वालेकुम लगारी साहब, तव्हांखे भली कार। दुबई वारनि दोस्तनि खे आउं ॿुधायां त दुबई मुंहिंजो आहे 12 तारीख़ ते अचां पियो। 12, 13, 14, 15, 3, 4 ॾींहं आउं दुबई में आहियां। उते बि तव्हां सां बि उते बि मुलाक़ातूं थींदियूं, काफ़ी दोस्तनि सां मुलाक़ातूं थींदियूं। सो हैप्पी महिरबानी। अस्सलाम वालेकुम अदा। महिरबानी। शाहनवाज़ अली कुर्ब। रेशदा, अच्छा जी, मैरेज बेरो खां मैसेज आयो भई। सलाम वालेकुम अस्सलाम। छा कजे छा कजे छा कजे। ओके जी, मोहबतूं प्यार ख़ुशियूं लाइव कॉल जे थ्रू बि आहिनि, ऐं मैसेज जे थ्रू बि आहिनि। आबिद अली गॾु आहे जी। अस्सलाम वालेकुम राजा। वालेकुम अस्सलाम साईं। ऐं इमरान जुड़े साहब आहे जी, तव्हांखे बि सलाम था चऊं, थैंक यू। ऐं अंजुम लालाणी मूंसां गॾु आहे। सलाम, कैसे हो आप? बिल्कुलु ठीकु ठाक आहियां अंजुम, तव्हां ठीकु आहियो? वेलकम था चऊं तव्हांखे शो में। एंड जेके बि दोस्त मैसेज कंदा उन्हनि खे इहा गुज़ारिश मां कंदुमि, रिक्वेस्ट कंदुमि त भई कान का सुठी सुठी शाइरी, कान का पोइट्री ज़रूरु मोकिलींदा कयो। बाक़ी जस्ट सलाम दुआ कैसे हो, मैं ठीक हूँ, तो मतिलबु इहो त ख़बर आहे तव्हांखे त मां ठीकु आहियां ऐं सही आहियां।
त इन मां को शाइरी मोकिलींदा कयो, सुठी सुठी शाइरी पोइट्री, को नज़म, को कोल, का न का ॻाल्हि ज़रूरु लिखी मोकिलींदा कयो त सुठो लॻंदो। ऐं पेज जेको आहे उहो राजा मेमन जो फेसबुक ते आहे, उनखे तव्हां जॉइन करे उन ते मैसेज कंदा आहियो त तव्हांजो हिन प्रोग्राम में मैसेज शामिलु थींदो। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे साईं? सदाम पियो ॻाल्हायां। सदाम, किथां पियो ॻाल्हाईं? ठटे खां भाई। ठटे खां ॻाल्हाईं पियो। ख़ुशि आहीं सदाम? दुआऊं करम। छा कंदो आहे मिठा? मज़ूरी कंदो आहियां, अहिड़ो कुझु कोन आहे, शो ॾिठो। मज़ूरी करणु वॾो कमु आहे, अहिड़ो कुझु कोन कंदो आहियूं, मतिलबु असां वरी अहिड़ो कुझु छा कंदा आहियूं? भाई अहिड़ो कारोबार आहे कोन, मज़ूर माण्हू ई छो पिया आहियां, ॾिठो अथई मूंखे भला हाणे फोन करे तव्हांखे। चलो चलो, ॿियो ख़ैर लॻो पिया? ख़ुशि वेठा आहियो? सभु सेट आहे? दुआऊं करम। भाई इहो शो हींअर हले पियो बंदि? न, हींअर बंदि आहे सफ़ा, 8 ॾींहंनि खां पोइ हलंदो। 8 ॾींहंनि खां पोइ? 8 ॾींहं खां पोइ हलंदो। माना 8 ॾींहं खां पोइ वरी शो में फोन करें? फोन त कई त तव्हां हाणे हींअर ॻाल्हायो जो पिया था। जी जी बिल्कुलु ॻाल्हायां, पर शो जी अहिड़ी ॻाल्हि बि आहे। पर शो में टीवी हले पई तो वटि हींअर? जी हले पई बिल्कुलु। पोइ छा पियो हले उन में? छा पियो हले? शो हले पियो? हा शो हले पियो। ऐं हीअं कंहिंसां ॻाल्हायो पिया? हे आउं तोसां पियो ॻाल्हायां, ॿियो कंहिंसां पियो ॻाल्हायां? न मूंसां कोन पिया ॻाल्हाए। तोसां पियो ॻाल्हायां दा। हमी मूंसां पिया ॻाल्हाए, पर शो पुराणो मुंहिंजे ॻाल्हि पुराणो न अथई, इहो थोरी देरि खां पोइ तुंहिंजो बि आवाज़ु अची वेंदो हिते। अच्छा हा न, छा कजे, ज़िंदगी कीअं ॿियो ॿुधा? वियो हलियो छा? ॾाढी थो करीं तूं माण्हुनि सां। बाबा सैद ख़ालिद शाह साहिबु न इहो माना ईअं हू पियो आहे, ततो पियो आहे, हा न भाउ? ततो पियो आहे अॼु कॉलर से मथां। छा कजे, जवाबु ॾे न, हिते जवाबु नथो ॾी त वरी छा कजे। हलो जी, मैसेज। हाँ, छा थो चई नहीं मैं? अच्छा जी, अख्तर हुसैन बिरोई, महिरबानी सलाम। राजा बहितरीनु प्रोग्राम आहे तव्हांजो, वॾा कुर्ब तुंहिंजा मिठा मूं ते थींदा, भरे पेर मुंहिंजे अङण ते जे ईंदा, कोन्हे अहिड़ो माण्हू मोबाइल बि बंदि आहे, किथे नियापो मुंहिंजो अची तोखे ॾींदा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे जी? कहिड़ा हाल आहिनि सर? ठीकु सभु ख़ैर। मुंहिंजा राणा, केरु पियो ॻाल्हाए? सर नेमत गुल पियो ॻाल्हायां। नेमत गुल, किथां? सर लाहौर में ॻाल्हायां पियो। लाहौर मां ॻाल्हायूं पियो। नेमत गुल, छा हाल आहे? ख़ुशि आहे? चाक आहे? चङो आहे? भलो आहे? ठीकु ठाक सर, अल्लाह जा कीअं पई ज़िंदगी गुज़रे? शुक्र आहे, बसि परदेस जी ज़िंदगी ठीकु थी वई। तबियत ठीकु न आहे मिड़ई? बस सही आहे तबियत। छा थियो आहे? कंहिं दिलि बिल ठोड़ियो आहे छा? न दिल कीअं वॾो दिल जे बस दिल जो मौसम। ड्यूटी अहिड़ी आहे न। ड्यूटी अहिड़ी आहे? छा में आई? फौज में आई? जी जी सर बिल्कुलु। माशाल्लाह माशाल्लाह। साईं अल्लाह साईं तोखे आबाद करे, ख़ुशि हुजे मिठा। सिंध जे कहिड़े शहर सां तालुक़ु आहे? खैरपुर मीरस। खैरपुर मीरस खां। माशाल्लाह। शो ॾिसंदो आहे मुंहिंजो? बिल्कुलु सर, हाणे हींअर ॾिसूं था तव्हां शो। चलो को ॻाल्हि। कॉल केतिरनि चकरनि खां बाद लॻी आहे। हाय हाय बिजी थी ॿुधाए। हाय, हाणे अची वई आहे। तव्हां कॉल बि लॻी वई, तव्हां प्रोग्राम में बि शामिलु थी विया। को गानो ॿुधाए को अॼु पंहिंजे खैरपुर वारनि जे लाइ। हा सर असल में फ़िलहाल गानो को यादि कोन्हे को। छा यादि अथई? मानीअ में छा खाधो हुई मंझंदि? सर तव्हां ॿुधाए छॾियो न असांखे। मां ॿुधायो मंझंदि मानीअ में छा खाधो हुई? गानो ॿुधायो। हलो ओके, था गानो ॿुधायूं था। ओके बाय बाय। हो तुंहिंजे कूड़नि वाइदनि ते एतबार कयम, छो प्यार कयम तुंहिंजे कूड़नि वाइदनि ते। हो तुंहिंजी सूंहं ॾिसी मां पियुसि भुलिजी, हो एतबार कयम, इंतज़ार कयम, छो प्यार कयम तुंहिंजे कूड़नि वाइदनि ते। हाय हाय वाह सही वाह सही वाह। अस्सलाम वालेकुम अरीबा। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल अथई अरीबा? हाल सही है, लगा पिया नेवन फर्स्ट क्लास। ख़ुशि वेठी आहियां? चाक चङी भली? हाँ खुशी चाक चङी भली वेठी आहियां। सभु सेट लॻो पियो आहे?
हाँ सब सेट लॻो पिया कीअं पई बस ज़िंदगी गर्मी ॾाढी थी वई गर्मी ॾाढी थी वई आहे छा कजे छा कजे छा कजे गर्मी घणी थी वई आहे चलो गर्मीअ खां पंहिंजो पाण खे बचायो कल्ह तूफ़ान लॻो हुयो हवा ववा वॾी तोॾे आई ठटे में हाँ हवा शाम शाम जो लगे थी न न कल्ह तूफ़ान आयो हुते ठटे में ना ठटे में न आयो हेॾे हैदराबाद खां परते हुयो हैदराबाद अॻिते हुयो ईअं हा न अल्लाह माफ़ी दे तूफान का हा अल्लाह माफ़ी जे तूफ़ान खां चलो ॿुधाए अरीबाग छा थी ॿुधाई अॼु कहिड़ो गानो थी ॿुधाई छा थी ॿुधाई मूंखे गानो यादि कोन्हे गानो यादि कोन अथई ना तव्हां अॼु मूंखे गानो ॿुधायो हा चलो मां तव्हांखे गानो टीवी ते थो ॿुधायां ठीकु आहे ठीकु आहे ओके अहमद मुगल जो ख़ूबसूरत गीत ऐं ख़ूबसूरत शाइरी ख़ूबसूरत आवाज़ तव्हांजी नज़र थो कयां इंजॉय कजो हिन प्यारे
पेर में कंडो लॻे थो मुंहिंजी दिलि में दर्द थिए थो मुंहिंजी दिलि में दर्द थिए थो। वाह साईं वाह। मां ब्रेक में हिकिड़ो टिकटॉक ॾिठमि वीडियो, ॾाढो ज़बरदस्त हो। हो तोखे पेर में कंडो लॻे थो मुंहिंजी दिलि में दर्द थिए थो मुंहिंजी दिलि में दर्द थिए थो अच ज़ख़्म ते मरहम लॻाया ओ सुहिणी सजनी मां। आए हाय वाह वाह। छा कजे छा कजे छा कजे। कॉल वठूं शाह साहब। अॼु शाह साहब बाबा मुंहिंजो अॼु माना ततो पियो अथव। इहो केॾी महिल लतीफ़ो ॿुधाईंदो आहे ॾाढो ज़बरदस्त हो। सिहत माना गरम त दुनिया गरम। अस्सलाम वालेकुम। हेलो साईं मुंहिंजा साईं केरु पियो ॻाल्हाए? साईं मोहम्मद अनवर सुमरो मेरापुर साईं। कहिड़ा हाल आहिनि सुमरो साहब? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? अल्लाह जा वॾा अहसान बाबा साईं। बिस्मिल्लाह। मां अलहमदुलिल्लाह तव्हांजे साम्हूं वेठो आहियां, ख़ुशि आहियां, तॾहिं त वेठो आहियां तव्हांजे साम्हूं। तव्हां छा कंदा आहियो अनवर साईं? बाबा साईं मां मज़दूर माण्हू आहियां, संबोसा पकोड़नि जो कमु कंदो आहियां। वाह 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 ज़बरदस्त। इहो कारीगर माण्हू जो कमु आहे, मज़दूर जो कमु न आहे इहो संबोसा ऐं पकोड़ा ठाहिणु। बस तव्हांजी दुआ खपे राजा भाई। मेरापुर में पोइ कॾहिं अचूं त पकोड़ा संबोसा खाराईंदो असांखे? हा साईं हिते जेको आहे बिल्कुलु असां ख़िदमत कंदासीं तव्हां ईंदो त असांखे तमामु ख़ुशी। न न तव्हांजे दुकान ते अची खाईंदासीं संबोसा पकोड़ा ॾाढा ज़बरदस्त कंहिं महिल। किथे आहे मेरापुर में, कहिड़ी जॻह ते आहे तव्हांजो दुकानु? हेलो बिल्कुलु खाराईंदासीं जी साईं। टीवी जो आवाज़ु बंदि कयो दोस्त, टीवीअ जो आवाज़ु बंदि कयो सफ़ा। हा हा बिल्कुलु बिल्कुलु। हा मुंहिंजो किथे आहे दुकानु मेरापुर में, कहिड़ी जॻह ते? साईं वार्ड नंबर 10 वार्ड नंबर में मेरापुर जंक्शन मेरापुर तालको। उहो त आहे पर माना वार्ड नंबर 10 माना शहर में आहे या कंहिं पाड़े में आहे? हा काल्ह शाम जेको आहे ॾिठो कोन्हे न मां किथे आयो आहियां मेरापुर मां, कॾहिं थोरी आयो थोरी आहियां। कराची में हुनजी अख़बार आहे साईं। हा चलो ज़बरदस्त ज़बरदस्त। चलो महिरबानी को गानो वानो ॿुधायो भला अनवर साईं। साईं हाणे गाना हाणे कहिड़ा ॿुधायो असां, उमिरि जी तक़ाज़ा बि आहे। उमिरि कहिड़ी घणी उमिरि आहे तव्हांजी? 50 खां मथे चढ़िया। हा त ख़ैर आहे, अञा 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 जवान आहियो तव्हां, जवान। बसि तव्हां दुआ कयो बसि। तव्हांखे ख़बर आहे त उमिरि कीअं हूंदी आहे? उमिरि ईअं हूंदी आहे त जेको ॿारु ॼमंदो आहे 20 सालनि ताईं ॿारु हूंदो आहे उहो, 20 सालनि खां पोइ उहो 40 सालनि ताईं नौजवान हूंदो आहे, नौजवान हूंदो आहे, माना 20 खां 40 सालनि ताईं, ठीकु आहे। 40 खां 60 सालनि ताईं उहो जवान हूंदो आहे माण्हू। 60 साल खां पोइ माण्हू को केयर वेयर न कंदो आहे त पोइ चवंदा आहिनि हाणे थोरो बुज़ुर्गीअ जी तरफ़ अची वियो आहे। पोड़ो त माण्हू 80 सालनि खां पोइ थींदो आहे। हा न तो पंहिंजो पाण खे हींअर ई पोड़ो करे छॾींदा त पोइ कीअं कमु हलंदो आहे? वाह न इहो सही जेको आहे ज़िंदगी में पहिरियों दफ़ो तव्हां असांखे हिन महिल ॻाल्हाइणु थियो आहे। हा कॾहिं कंहिं चैनल ते ॻाल्हि कान कई आहे, कॾहिं कंहिं टीवी चैनल ते? न साईं न राजा भाई कूड़ कोन त अॼु कीअं तव्हांजी दिलि चयो त टीवी ते ॻाल्हाइजे? साईं बसि तव्हां शो ॾिसूं पिया, हा नंबर स्क्रीन ते लॻो पियो आहे, हा नंबर मिलायो, तव्हां ॿाहिरनि जो नंबर अची वियो आहे, तव्हां असांजो राब्तो थी वियो। वाह साईं वाह वाह। चलो को कलाम नथा ॿुधायो त को शाइरी ॿुधाए छॾियो। हलो मेरापुर जी कहिड़ी शइ मशहूरु आहे? मेरापुर जे बारे में कुझु ॿुधायो, पंहिंजे शहर जे बारे में। मेरापुर जी साईं मशहूरु जेकी आहे गुड़ मंडी आहे। गुड़ जी मंडी आहे? हा गुड़ मंडी आहे ज़बरदस्त। ऐं उन खां अलावा मेरापुर में छा छा हूंदो आहे? मेरापुर जे बारे में कुझु ॿुधायो। मेरापुर में साईं मिठाई जा दुकान आहिनि, हा ऐं कपिड़े जा दुकान आहिनि। उहे त हर शहर में हूंदा आहिनि। ख़ासि ॻाल्हि हा ख़ासि इहा ई आहे त स्टेशन आहे, जंक्शन आहे, बसि हवा खाइण वेंदा आहियूं कॾहिं कॾहिं हुते। बसि वेंदा आहियूं केॾी महिल। चलो गुड, महिरबानी महिरबानी तव्हांजी, महिरबानी दोस्त, महिरबानी। अनवर साहब असां सां गॾु गॾु फ्रॉम मेरापुर। भई अनवर बलोच बि असांजो ॾाढो प्यारो दोस्त हूंदो आहे। अनवर बलोच का झांगारा खां दादा लाई ॾाढी ज़बरदस्त मिली ऐं ॾाढो सुठो कमु कई। सलमान जे हथां मोकिली, न त नईम त सॼी खाई वेंदो आहे। सो नईम तो ॾे आई लाई हिन दफ़े, नईम ॾे आई लाई शादा। हिकिड़ो त ॿुधंदा कोन्हनि, जंहिंमहिल मिठाई जी ॻाल्हि हूंदी आहे त ख़ालिद शाह साहब तव्हांखे लाई मिली? त लाई ख़ालिद शाह खे मिली, मूंखे मिली, छो असांखे मिली। हा तोखां लिकी लिकी आई, तो हे सॼी अधु खणी वेंदो आहे सॼी। हा त हीअ खणी वेंदो आहे सॼी नईम, त हिन दफ़े नईम खे मिली न।
तो महिरबानी आहे भई अनवर भाउ जी, अनवर बलोच जी। ऐं अनवर असां सां गॾु हींअर मेहरापुर खां दोस्त, तव्हांजी बि वॾी महिरबानी साईं, तव्हां बि असांजे शो में शामिलु थिया। सो राति थिए थी, सूर जागनि था, ऐं सूर तॾहिं ई जागंदा आहिनि जॾहिं राति थींदी आहे। उहो इन जे करे त राति जो माण्हू फारिग हूंदो आहे, वांदो हूंदो आहे, ऐं को कमकार हूंदो कोन्हे, त उनजे करे राति जो ई सूर जागंदा आहिनि। सो सूरनि खे सुम्हारण जे लाइ तव्हांखे कॉल करणी आहे ऐं पंहिंजो हाल ओढ़णो आहे, या को सुठो सुठो गानो ॿुधाइणो आहे, या गानो ॿुधणो आहे मुंहिंजे शो में, तॾहिं तव्हांजा सूर सुम्ही सघनि था। सो 021351222964 टेलीफोन नंबर आहे, इन नंबर खे तव्हां डायल कंदो ऐं प्रोग्राम में लाइव शामिल वठो था। कॉल अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम राजा साईं, ख़ुशि आहियो, चङा भला आहियो? तव्हांखे यादि कयोसीं, हाणे ख़बर आहे तव्हांखे? अच्छा हा, तव्हांखे यादि कयोसीं। अनवर मेहरापुर मां आयो त मूं चयो यार मोहम्मद अनवर बलोच साहिबु असांजो झांगारा खां आहे, ॾाढो हिन दफ़े कमु भलो कयईं, लाई सलमान जे हथां मोकिलियईं, नईम जे हथां मोकिलियईं कोन, न त खाई वेंदो आहे नईम सॼी। हा सो वाह, ख़ैर ख़ैर, तव्हां ख़ुशि आहियो, चाक चङा भला, मौसम कीअं आहे, तूफ़ान वूफ़ान खां बचाव थियो? साईं बसि थोरो घणो तूफ़ान आयो, उन ॾींहुं आउं कराची हुउसि, उन ॾींहुं बि तूफ़ान आयो हुयो, जुमे जे छंछर जी राति जो। अच्छा अच्छा अच्छा, कराची में बि हल्को मां रस्ते में हुउसि, जीअं हैदराबाद वियुसि त तूफ़ान आयो रस्ते में, ऐं हल्की हल्की बूंदा बांदी हुई त नूरियाबाद खां वठी जेको, पोइ राति जो 10 ताईं वञी घर पुगादी। चलो ग्रेट ग्रेट, ख़ुशि हुजो अदा, ख़ुशि हुजो, आबाद हुजो अनवर भाउ। आमीन, अल्लाह साईं तव्हांखे सिहत ॾींदो, तंदुरुस्ती ॾींदो, असां दुआऊं कॾहिं। महिरबानी। शो ॾिसो पिया या न? जी 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 बिल्कुलु। किथे आहियो? झांगारा आहियो अॼु? झांगारा आहे साईं, बिल्कुलु झांगारा जी सॼी संगत खे सलाम ॾिजो असांजा। जी जी बिल्कुलु, वालेकुम सलाम। चलो को शाइरी वाइरी ॿुधायो, को गानो शानो ॿुधायो। बिल्कुलु शाइरी ॿुधाईंदासीं। हा। दिल दुखाए हाल था पुछनि, हा, केॾा मुश्किल सवाल था पुछनि। दिल दुखाए हाल था पुछनि, केॾा मुश्किल सवाल था पुछनि। केॾा मुश्किल सवाल था पुछनि, कंहिंजे लाइ थो जागी राति भर रोज़ तारा, ही इहा ॻाल्हि था पुछनि। हाणे है महिरबानी महिरबानी। अनवर बलोच फ्राम झांगारा। भाई झांगारा ॾाढो ज़बरदस्त हिकिड़ो शहर आहे नंढो, ऐं दादू न सेवण खां लेफ्ट साइड ते आहे। हा बिल्कुलु सेवण खां लेफ्ट साइड ते आहे। सो तव्हां सभिनी खे सलाम, स्पेशली सेवण वारनि खे, वरी परियां भान सईदाबाद वारनि खे, दादू वारनि खे, इन सभिनी खे मोहबत भरिया सलाम। सो जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। ऐं इहे ई मोहबत आहे, इहो ई प्यारु आहे त असां हिक ॿिए सां राति जो कचहरी बि कंदा आहियूं, ॻाल्हियूं बि कंदा आहियूं, पर हिकिड़ो अहसासु आहे त हा यार अॼु ॻाल्हि थींदी अनवर बलोच सां, अनवर खे ॿुधाईंदुमि त यार तव्हां लाई जेका मोकिली आहे ॾाढी ज़बरदस्त हुई, थैंक यू वेरी मच। भई ऐं नंढे हूंदे मां ॾाढी लाई खाईंदो हुउमि, हिकिड़ी तिरनि वारी लाई मिलंदी हुई, हेतिरी ख़बर अथई न, यादि अथई ख़ालिद छा? ऐं हिकिड़ी उहा बि लाई हूंदी हुई, बेमूमन वारी लाई हूंदी, रुपए, हा अंगड़नि वारी, रुपए जूं 2 सिंगर वारी, रुपए जूं 2 लाइयूं मिलंदियूं, वॾियूं वॾियूं टिगियूं टिगियूं, ॾाढो मज़ो कंदो हुओ, मिठो मिठो, हाय हाय छा कजे, वाह वाह। सो लाई आहे भई, बचपन जूं यादूं लाई ताज़ा कंदी आहे। त इन करे हिकिड़ी अछी लाई हूंदी हुई, अछी, ऐं इहा ॻुड़ वारी हिकिड़ी लाई हूंदी हुई सिंगरनि वारी। सो ॾाढियूं लाइयूं खाधियूं, लाइयूं माना मुख़्तलिफ़ लाइयुनि जा बि क़िस्म हूंदा। सो तव्हांजे शहर में जेकॾहिं लाई का सुठी मिले थी त मूंखे ॿुधाइजो, त मां बि तव्हांखे खणी अर्ज़ु कंदुमि त बाबू ॾे मोकिले छॾियो, छो त न इन अनवर त मोकिलींदो रहंदो आहे साईं, अनवर साईं। सो कुर्ब अनवर भाउ, तव्हांजा लख थोरा। ऐं शाह साहब बि चए थो त तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे लाई मोकिली। सो लाई ॾाढी खाधी थी, हिकिड़ो ॾींहुं मां लाइव खाधी हुअमि लाई। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। जी अदा। जी अदी, शाहिदा। जी अदा ख़ुशि आहियां भाऊ? तूं ख़ुशि आहे मुंहिंजी भेण, चाक चङी भली आहे। ख़ैर शुक्र अल्हम्दुलिल्लाह, चङी भली। तूं ख़ुशि आहीं? कीअं पई ज़िंदगी गुज़रे मुंहिंजी भेण? ज़िंदगी माशाअल्लाह सुठी थी गुज़रे, फर्स्ट क्लास। केतिरी सुठी थी गुज़रे? बस जियूं था जान में, जियूं था जान में। शो ॾिसी पई मुंहिंजो या न? जी जी शो ॾिसां थी माशाअल्लाह। चलो गुड आहे। छा पई ॾिसी शो में? छा अदा तोखे अल्लाह हयात जे रब साईं उमिरि सभिनी खां पुछे थो, तुंहिंजी उमिरि केतिरी आहे पंहिंजी? मुंहिंजी उमिरि आहे, घणी हूंदी ॿुधाए? अलाए तव्हां मूंखे कहिड़ी ख़बर घणी हूंदी, तूं ॿुधाए न, तोखे तूं सभई ॿुधाइनि था। 28 सालनि मां 3 ॾींहं घटि। हा 3 ॾींहं घटि। ॿुधायो डायरेक्टर ॿुधायो, मूंखे ख़बर न त मुंहिंजी घणी आहे उमिरि। ॿुधाए मैं न, मां ॿुधाए मैं 28 सालनि मां 3 ॾींहं घटि, 3.5 कलाक ॿिया बि घटि करीसि।
रोज़ रोज़ नंढड़ो नंढड़ो लॻंदो समझो नथा। हा 17 मिंट ॿिया बि घटि करिस। माण्हू वॾा थींदा वेंदा आहिनि, पका थींदा वेंदा आहिनि, तोखे अलाए ॾिए तूं रोज़ रोज़ ॾींहों बि ॾींहं में तूं नंढो थो लॻंदो वञे नंढड़ो। हा न सही आहे इहो माशाल्लाह माशाल्लाह। हा ये दुआ कर नज़र न हटजां, ये दुआ कर। बिल्कुलु बिल्कुलु नज़र न हणंदीमांइ। चलो कलाम ॿुधा को गानो ॿुधा। ख़ुशी आमीन आमीन गानो ॿुधा भला को। गानो ॿुधाए हा। अॼु मथे में गोड़ी थी आहे का हिते मूंखे। मथे से गोरी मां मोकिलियां छा? न गोरी न मोकिले, मथे में गोड़ी थी आहे। मां पाण सां बि न ॻाल्हायां। तव्हां ॿुधाए ॿुधा। अच्छा तुंहिंजे यादनि जे सहारे जियूं था जियूं, तुंहिंजे यादनि जे सहारे जियूं था जियूं, प्यारा मता दुख जे करे दिल नरियो, जानी मता दुख जे करे दिल नरियो, तुंहिंजे यादनि जे सहारे जियूं था जियूं। इने सहरो भाई ने हिकिड़ो याद करे तूं एहसास करे तूं, असां तुंहिंजा आहियूं केॾे जानायूं, असां तुंहिंजा आहियूं केॾे जानायूं, तुंहिंजे यादनि जे सहारे जियूं पिया जियूं। जीअं था इने सहरो भाई ने हिकिड़ो तूं बि घोट जियां मासी थोरी झुमर त ॾेखार, घणे अरसे खां पोइ ओ घणे अरसे खां पोइ आयो ख़ुशियुनि जो वार, तूं बि घोट जियां मासी थोरी झुमर त ॾेखार, ओ तूं बि घोट जो आ चाचू। हा इन में मॉडलिंग मूं कई मैं ख़बर अथई इहो गाने जी। ॾाढो पुराणो आहे, 15-16 साल पुराणो आहे, 18 साल। इहो मां ॿुधायो मैं, इहो मूं जेको ॿुधायो मैं सहरो। हा इहो बि सहरो बीज आहे जेको गानो चमन मीराली जो वॾो पुराणो। इहो त मास्टर मंज़ूर जो आहे न गानो। मास्टर मंज़ूर चमन मीराली जो। अलाए तो चयो मास्टर मंज़ूर जो आहे, मां जेको ॿुधायो मैं उहो शमन जो। विसरियो भुलिजी वियमि पर शमन जो। हा चलो दुआउनि में यादि रखजांइ ठीकु आहे दी। रिपीट में सुबुह शो हलंदो आहे न टाइम न आहे असां वटि। यूट्यूब हा यूट्यूब ते ॾिस। बटणनि वारी फोन आहे त अलाह तोखे वॾी फोन बि ॾींदो अदी। अलाह तोखे वॾी फोन बि ॾींदो। हा टीवी में ॾिसंदी आहियां न, मोबाइल मुंहिंजी नंढड़ी आहे, वॾी न रखंदी आहियां, ॿार खणी ईंदा आहिनि छोकिरा मुंहिंजा। चलो दुआउनि में यादि रखिजो ठीकु आहे। ओके बाय बाय। शमन मीराली जो ख़ूबसूरत आवाज़ ऐं अंदाज़ पंहिंजे ख़ूबसूरत प्रोग्राम में शामिल थो कयां भई, इंजॉय कजो। हवाउनि जी हलचल ऐं बरसाति आहे, हवाउनि जी हलचल ऐं बरसाति आहे, वेठल वण ते कोयल नवीं लात आहे, आहीं दूर दिलबर अलाए छो मूंखां, वसीम वस मुंहिंजे में न जज़्बात आहे। झुड़ाली मौसम वरी दिल जा दर्द जगाए पे, झुड़ाली मौसम वरी दिल जा दर्द जगाए पे, तो संघारियल लम्हन याद के वर जाए पे, झुड़ाली मौसम वरी दिल जा दर्द जगाए पे, झुड़ाली मौसम वरी दिल जा दर्द जगाए पे। गलड़न ते जाना जा सन्हड़ी बूंदा हुई,
खे मोटाए पई उहा शोख अदा तुंहिंजी अॼु बि तड़े पाए पई झुड़ाली मौसम वरी दिल जा दर्द जगाए पई तोसां घारियल लम्हनि यादुं खे वरजाए पई झुड़ाली मौसम वरी दिल जा दर्द जगाए पई झुड़ाली मौसम वरी दिल जा दर्द जगाए पई ही खेवणनि जे तजले में चेहरो तुंहिंजो ही खेवणनि जे तजले में चेहरो तुंहिंजो बणियो रूप मूंखे सुनहरो तुंहिंजो जॾहिं हथ छॾाए वसीम हलियो वए लॻो घाव दिल खे ही गहरो तुंहिंजो ॾिना खिवड़नि पे तजला रोड़े आई तूं हुन में उन वेल हुयो कहिड़ो हिकु शोर हवा उन में तो भाकुर पाए चयो मुंहिंजी दिलि घबराए पई झुड़ाली मौसम वरी दिल जा दर्द जगाए पई तोसां घारियल लम्हनि यादुं खे वरजाए पई झुड़ाली मौसम वरी दिल जा दर्द जगाए पई झुड़ाली मौसम वरी दिल जा दर्द जगाए पई प्यार वारल जी कीअं खुशबू विसारिया मां हिन प्यार भरी रुत में वसीम थसारिया मां पर तुंहिंजी इहा दूरी मुंहिंजा वहम वधाए पई झुड़ाली मौसम वरी दिल जा दर्द जगाए पई तोसां घारियल लम्हनि यादुं खे वरजाए पई झुड़ाली मौसम वरी दिल जा दर्द जगाए पई झुड़ाली मौसम वरी दिल जा दर्द जगाए पई दिल चवे थी ओ पिरी तू मुझे साम्हूं हुजी मां रुगो तोखे ॾिसां तू रुगो मूंखे ॾिसी आहा दिल चवे थी ओ पिरी तू मुझे साम्हूं हुजी
मां रुगी तो खे ॾिसां तूं रुगी मूंखे ॾिसी। वाह जो गीत आहे भई अहमद मुगल जो इहो बि। सो वेलकम था चऊं तव्हांखे, भलीकार था चऊं तव्हांखे पंहिंजी हिन ख़ूबसूरत महफ़िल में। रात जो ख़ूबसूरत पहर, हिन पहर में लाइव कॉल्स हूंदियूं आहिनि 021351222964 ते। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा चाल आहे, ख़ुशि आहियो? अदा सभु ख़ैर, A1 फर्स्ट क्लास। केरु पियो ॻाल्हाए, किथां पियो ॻाल्हाए, छो पियो ॻाल्हाए? अदा अब्दुर्रहमान पियो ॻाल्हायां फैसलाबाद खां। ऐं तव्हां सां प्यार मोहबत आहे, इन करे पियो ॻाल्हायां। मूंसां केतिरी प्यार मोहबत आहे तव्हांखे? बाबा तमामु घणी। अॼु इहो गानो मूंखे ॻाइणु खपे या तव्हां था ॻायो? ॻाए 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 हाय ॿुधाए। हिन गानो मां अॼु ॿियो तयारु कयो आहे। तयारु कयो अथई? किथां तयारु कयो अथई? बसि हीअं तयारु कयो अथमि। कहिड़े पार्लर तां? कहिड़े पार्लर तां तयारु कयो अथई? हितां ई तयारु कयो अथमि पंहिंजी दिलि मां। केरु पियो ॻाल्हाई, किथां पियो ॻाल्हाई? थोरो नालो त ॿुधाए, तार ॿुधाए सही। अब्दुल रहमान लाखो फैसलाबाद खां, कंडियारे वारो। हा हा, पुराणो फैसलाबाद। कहिड़ा पुराणो काल? बाबा रमज़ान खां पोइ पहिरियों दफ़ो शो में शामिल थियो आहियां। जी जी, कहिड़ा हाल आहिनि अब्दुल रहमान? ख़ैर आहे? अलाह जो शुक्र आहे। ॿुधाए छा थो, छा अॼु तयारु करे आयो? कहिड़ो गानो तयारु करे आयो? ॿुधाए बाबा इहो मुबारक दरे मुंहिंजी अलाह ॿुधी राम जी। हा, छा थियो? शादी थी वई आहे? शादी न थी आहे, अञा मंगणो थियो आहे। मंगणो थियो, मुबारक हुजे। हा, मुबारक हुजे। ख़ैर मुबारक हुजे, ख़ैर मुबारक हो। चलो बसि मां सदाईं कॉल कंदुमि, चवंदुमि त भाउ खे ॿुधाईंदुमि, पर असांजो प्रेशर ईअं थियो आहे त माण्हू कुझु ॻाल्हाए कोन थो सघे, प्यार करे थो सो बि विसरी थो वञे। हल हल, पंहिंजी मंगेतर लाइ गानो ॿुधा। हा इंशाल्लाह इंशाल्लाह ॿुधा। मुंहिंजी जिंद जान मुंहिंजे साजो सिंगारवा, मुंहिंजी जिंद जान मुंहिंजे साजो सिंगारवा, मुंहिंजा ॿई जहान मुंहिंजे हो, मुंहिंजा ॿई जहान मुंहिंजे रूह जो करारवा, मुंहिंजी जिंद जान मुंहिंजे साजो सिंगारवा, मुंहिंजी जिंद जान मुंहिंजे साजो सिंगारवा। वाह सी वाह। रब कंदी ख़ैर इहा दुआ या घुरंदो, रब कंदी ख़ैर इहा दुआ या घुरंदो, तोखे ॾिसी सोना मुंहिंजो अंदर वठरंदो, अंदर सड़ंदो, पहिरियों ऐं आख़िरी मुंहिंजो प्यारा, मुंहिंजा ॿई जहान मुंहिंजे मुंहिंजा ॿई जहान मुंहिंजे रूह जो करार, मुंहिंजी जिंद जान मुंहिंजे साह जो सिंगार। वाह सही वाह, वाह सही वाह, वाह सही वाह, वाह सही। मेहरबानी 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 अब्दुर्रहमान कुर्ब, अब्दुर्रहमान फ्राम फैसलाबाद। मेराज अब्बासी है, लिखे दो अस्सलाम वालेकुम। मेराज अब्बासी फ्राम घोटकी, उम्मीद है खैरियत से होंगे। राजा भाई आपका सॉन्ग चॉइस का मैं फ़ैन हूँ, अल्लाह सलामत रखे। पोइट्री को शामिल कीजिएगा प्रोग्राम में। जी हमारा लिखा था, मैं जैसे तैसे करके आ गया एक आध से आगे। मैं जैसे तैसे करके आ गया एक आध से आगे, निकल सकता नहीं लेकिन तेरी हर याद से आगे, मुझे तो तेरी बर्बादी भी बर्बादी नहीं लगती, कि मैंने वो भी देखा है जो बेबर्बाद से आगे, जो है बर्बाद से आगे, जहाँ जाऊँ मेरा गम साथ जाएगा मेरे, यूं ही निकल पाया है क्या कोई कभी औलाद से आगे। मेहरबानी अदा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा कहिड़ा हाल आहिनि राजा भाई, खैरियत सां आहियो? सभु ख़ैर, सभु सेट, A1 फर्स्ट क्लास। केरु पियो ॻाल्हाए? मेराज ॻाल्हायां थो उदासी घोटकीअ खां। मेराज तुंहिंजो मैसेज हाणे मूं पढ़ियो। सर मिस थी वियो मूंखां। बसि छा कजे, छा हली वियो तुंहिंजो मैसेज पढ़ियो, तुंहिंजी शाइरी पढ़ी, जेको हुयो त इहो घोटकी से आगे लाड़काना से पीछे, अहिड़ो शहरों को बर्बाद से आगे आबाद से आगे, ईअं कुझु। छा हाल आहे, छा कंदो आहे दोस्त? उदासी छो आहे? जॉब कंदो आहियां। उदासी तखलुस छो आहे? उदासी तखलुस छो आहे? उदासी उदासी त न आहे, अब्बासी। अब्बासी मांजो उदासी थो चवे, अलाए छा। चलो मेराज भली कार था चऊं तव्हांखे। छा कंदा आहियो? सर जॉब कंदो आहियां मां कंपनी में। माशाल्लाह, तव्हांखे भली कार था चऊं दिलि जी गहराइयुनि सां। तमामु महिरबानी सर, तव्हांजो प्रोग्राम फैमिली कंसूल आहे ऐं ख़ासि करे मां जो ज़ौक़ जेको आहे गाननि जी चॉइस तमामु बहितरीनु। क़ुर्ब लख थोरा आहियो, तव्हांजी नज़रुनि जो, तव्हांजी दिलि जो कमाल आहे। छो त मेराज सां मुंहिंजो रिश्तो ॾाढो वेझो जो रिश्तो आहे, तव्हांखे ख़बर आहे? मेराज मुंहिंजे पुट जो नालो आहे। ज़बरदस्त।
हा माशाल्लाह नंढो मुंहिंजो आहे उहो ॼाओ शब नालो ने मक़बूल अहमद आहे पर उहो मेराज शब मेराज जी राति ॼाओ त पोइ हाणे मेराज मेराज ई हुनखे सॾींदा आहियूं। माशाल्लाह सर शायद मां भी जो कासलो शबे मेराज जे करीब जा करीब जाओ। चलो गुड गुड कुछ को कलाम वलाम ॿुधाए भला आयो आहे फोन कॉल ते त पोइट्री ॿुधायां ज़ाहिद शेख जी। हा ॿुधाए टीवी जो आवाज़ त बंदि कर। मां थोरो साइड ते वञा थो। हा 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 ॿुधाए पोइट्री ॿुधाए ज़ाहिद शेख जी। जी हिकिड़ो सां ज़ाहिद शेख जी पोइट्री आहे। दिलनि में दर्दनि जा बाब आहिनि हा अखियुनि में केॾा अज़ाब आहिनि ही बदनसीबनि जो देश आहे न के उम्मीदूं न ख़्वाब आहिनि उदास खुशबू जो सफ़र आ सदियुनि जा घायल गुलाब आहिनि वाह कॾहिं को आचंब यतीम थी वई अञा न जाॻिया जवाब आहिनि वाह लाहींदी तारीख़ नेठि ज़ाहिद घणनि मुंहंनि ते नक़ाब आहिनि। वाह साईं वाह वाह साईं वाह घणनि मुंहंनि ते नक़ाब आहिनि उदास आहिनि जेके बि आहिनि सवाब आहिनि। महिरबानी साईं महिरबानी कुर्ब कुर्ब मेराज अब्बासी असां सां गॾु वई फ्राम घोटकी ॾाढो ज़बरदस्त कॉलर अॼु पहिरियों दफ़ो प्रोग्राम में शामिलु थियो शाइरी बि ॿुधाई ऐं चए पियो त तव्हांजे जेके गाननि जी जेका कलेक्शन आहे उहा बि सुठी आहे। असांखे ख़बर आहे त तव्हांखे छा पसंदि आहे इन करे असां अहिड़ी सिलेक्शन हलाईंदा आहियूं सुठनि सुहिणनि ऐं प्यारनि गाननि जी। सो 0213512296 टेलीफोन नंबर ऐं मैसेज मुंहिंजा राजा में मुंहिंजे पेज ते इमरान शर मूंसां गॾु आहे। देखिए अस्सलाम वालेकुम मैं सादिक आबाद से हूँ मैं आपका फ़ैन हूँ इमरान डिश टीवी वाला हाफ़िज़ ज़ुल्फ़कार आपका प्रोग्राम देख रहा है। दा इमरान कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ख़ुशि आहियो चाक चङा भला तव्हांखे बि भली कार था चऊं दिलि जी गहराइयुनि सां। ज़ुबैर अहमद जरवार मूंसां गॾु आहे लिखे थो त हलो जेसिताईं इहो अचे तेसिताईं कॉल था वठूं। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम साईं। साईं होल्ड ते तव्हां होल्ड ते ई हुजो साईं ज़िंदगी ॾाढी ॾुखी अथव। टीवी जो आवाज़ु बंदि रखंदा कयो दोस्तो टीवी जो आवाज़ु खुलियलु हूंदो त पोइ मज़ो न ईंदो ज़िंदगीअ में। सो ज़ुबैर जरवार तव्हांजो मैसेज मूं वटि खुले कोन थो छा कजे छा कजे छा कजे। सो ज़िंदगी इन जो ई नालो आहे। सो मैसेज हिन ते खुलनि नथा ॿी फ़ोन ते था खोलियूं। सो ख़ैर ज़ुबैर जरवार खे मां चवंदुमि त शाइरी ॾाढी सुठी मोकिलींदो आहे पर कॾहिं कॾहिं पुराणी शाइरी मोकिलींदो आहे साॻी साॻी। सो नई शाइरी मोकिलींदो करे ॾाढो सुठो लॻंदो। सो थैंक यू वेरी मच ज़ुबैर अहमद जरवार साहब। छा कजे छा कजे छा कजे ऐं हुन सां गॾु गॾु मैसेज जेके दोस्त कंदा आहिनि न मां चवंदो आहियां पोइट्री मोकिलियो का शाइरी मोकिलियो त असांखे पढ़ण में मज़ो अचे। हा शाहिद भाई खे ॿुधूं था खोलियूं न ज़ाहिद ज़ाहिद अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम क्या हाल भाऊ सभु ख़ैर तव्हां ॿुधायो भाऊ छा हाल आहे ज़ाहिद भाई। शुक्र आहे तबियत सही लॻी पई आहे। तबियत सफ़ा सेट आहे A1 फर्स्ट क्लास। काॾे घुमण फिरण विया हुया हिते आयो काॾे वेंदासीं घुमण फिरण आहे सॼी सिंध पई आहे घुमण फिरण लाइ घणो कुझु आहे। हाय बसि इहो ई घुमूं फिरूं पिया तव्हां सां गॾु। सभु ख़ैर 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 दुआऊं 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 अल्हम्दुलिल्लाह सभु सेट। महिमान नांदो अथव न अॼु। महिमान न आहे महिमाननि खां परे आहियूं असां। कॾहिं कॾहिं आणींदा आहियो कॾहिं कॾहिं आणींदा आहियूं जॾहिं दिलि चवंदी आहे पंहिंजी। आणींदा कॾहिं महीने खनि में महीने हाणे ईअं कंदासीं नेक्स्ट जेको प्रोग्राम कंदासीं न महिमान ई घुराईंदासीं हिकिड़े में ठीकु आहे। हा सुठो लॻे न। चलो चलो गानो ॿुधायो व्यूज़ कोन था अचनि महिमान जा। ईअं न छा माण्हू मूंखे था ॾिसणु चाहिनि महिमान खे ॾिसण ई नथा चाहिनि। न तव्हांखे उनजो अलॻि हिसाबु आहे तव्हांजो अलॻि हिसाबु आहे। हा हिसाबु किताबु मसलो ई न आहे ज़ाहिद भाई तव्हां गानो ॿुधाए पंहिंजो हिसाबु पूरो कयो। साथ हमारा छूटे ना वाह याद रहे ये बात हो याद रहे ये बात ऐसा वक्त अगर आया तो तड़पूंगी दिन रात हो तड़पूंगी दिन रात साथ हमारा छूटे ना याद रहे ये बात हो याद रहे ये बात मैं जो कुछ हूँ तुम मेरी हो आज इसका इकरार करो दौलत आनी जानी से दौलत
आनी जानी शे मेरी जात से प्यार करो, प्यार तुम्हारा जान से प्यारा, थाम लो मेरा हाथ, ओ थाम लो मेरा हाथ, साथ हमारा टूटे ना, वाह से वाह। याद रहे ये बात, ओ याद रहे ये बात। वाह सही वाह, वाह सही वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। कुर्ब मजा आया न? मज़ो अची वियो, ज़बरदस्त, महिरबानी महिरबानी। अरे ज़ुबैर अहमद जरवार लिखियो आहे त ज़िंदगी वफ़ाउनि में बि गुज़री वेंदी आहे, ज़िंदगी सदाउनि में बि गुज़री वेंदी आहे, को हले न हले जीवन जे सफ़र में ज़िंदगी तन्हायुनि में बि गुज़री वेंदी आहे, साह बि खणिबो आहे कॾहिं ताज़ियुनि हवाउनि में उस्ताद, नेठि ज़िंदगी त ज़िंदाननि में भी गुजरी हुई है। ज़ुबैर अहमद जरवार, सलाम राजा भाई, कैसे हो? आपका शो बहुत अच्छा चल रहा है, हम आपका शो को बहुत एंजॉय कर रहे हैं और आप भी क्यूट लग रहे हो। आई एम ज़ुबैर अहमद जरवार फ्रॉम टंडोला यार, थैंक यू वेरी मच भाई। हलो तो अगले सुठे सुठे गीत की तरफ़, प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़, गानो कहिड़ो आहे? एंजॉय कजो। मतलब सा जा सब मां
लाइव विथ राजा में अवांजो प्यार, अवांजो मोहब्बतूं, अवांजी ख़ुशियूं, अवांजी ख़ुशियुनि जा अहसास हिन महफ़िल में हूंदा आहिनि शामिल। छो त राति थिए थी सूर जागनि था ऐं इन जो अंदाज़ो इन जो हिसाब तॾहिं लॻाए सघिजे थो त राति जो ई सूर छो था जागनि, ॾींहं जो छो था जागनि। ॾींहं जो इन करे जो असां ॾींहं जो जागंदा आहियूं, राति जो असां सुम्हंदा आहियूं। त ॾींहं जो जॾहिं असां कमकार में बिज़ी हूंदा आहियूं त असां काफ़ी शयुनि खां परे हूंदा आहियूं। त तॾहिं राति जो मां तव्हांखे चवंदो आहियां त या बुक्स पढ़ंदा कयो, या नेटफ्लिक्स ते वञी सीरीज़ ॾिसंदा कयो, या डॉक्यूमेंट्रीज़ खे ॾिसंदा कयो, हिस्टोरिकल डॉक्यूमेंट्रीज़ ॾिसो। असांखे दुनिया जी ख़बर हुजणु खपे, माण्हूअ जी ख़बर हुजणु खपे, इंसान जी ख़बर हुजणु खपे, हिन दुनिया में इंसानु आयो छो आहे, छा लाइ आयो आहे, या हिन दुनिया में जेके जंगूं थियूं आहिनि, हिन दुनिया में जेके मुख़्तलिफ़ दुनिया में जेके मुल्क आहिनि उन्हनि जी छा हिस्ट्री आहे। इहे डॉक्यूमेंट्रीज़ तव्हांजे हाणे यूट्यूब ते पयूं आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। त ॾाढो तव्हांखे हिकिड़ो ज़हन तव्हांजो फ्रेश थी वेंदो ऐं तव्हांजे दिलि जो मौसम सुठो थी वेंदो ऐं तव्हांजा सूर सुम्ही पवंदा। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा हाल आहे? सभु ख़ैरु आहे। केरु पियो ॻाल्हाए? ठीक ठाक। अब्दुल रऊफ़ सर कोटिया खां। कोटिया खां अब्दुल रऊफ़ साहब, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? ख़ैर शुक्र अल्हम्दुलिल्लाह जा। तव्हां ॿुधायो? ख़ुशि लॻा पिया? एवन फर्स्ट क्लास। तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे बिल्कुलु साम्हूं वेठो आहियां। छा कंदा आहियो? ख़ैर राम अल्लाह शुक्र। सर असां फैक्ट्री ते जॉब कंदा आहियूं। फैक्ट्री ते जॉब कंदा आहियो? शो ॾिसंदा आहियो मुंहिंजो? जी हा सर, हाणे ॾिसूं था वेठा फैमिली सां गॾु। चलो भली कार था चऊं। तव्हांजी पूरी फैमिली खे सलाम। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलाम। को गानो वानो ॿुधायो पंहिंजी आवाज़ में। गानो ॿुधायूं? हा गानो सही कहिड़ो ॿुधायूं? कहिड़ो बि ॿुधाए। काथो ईंदो? हा गानो काथो ईंदो? असां ग़रीब। छा ईंदो आहे तोखे? छा? चलो तव्हांखे असां को गानो ॿुधायूं था। ओके थैंक यू। छा कजे छा कजे ज़िंदगीअ मां कॾहिं कॾहिं माण्हू पाण बि न माण्हू हू थी वेंदो आहे यार। छा कयूं, छॾे छा ॿुधायूं, असां कीअं कयूं। कॉल कई आहे त कुझु न कुझु त ॿुधाइणो पवंदो न। मुंहिंजा राणा, मुंहिंजा सोणा, मुंहिंजा मिठड़ा। कोयटा जो मौसम कीअं आहे? सुठो हूंदो। आई होप त कोयटा जो मौसम त थधो हूंदो आहे 12 ई महीना। कॾहिं कॾहिं गर्मी हूंदी आहे, ईअं हूंदो आहे न उमेर। कोयटा त उहो ई थधिकार हूंदो आहे, हवा त हलंदी रहंदी आहे ऐं कोयटा कोयटा आहे। कॾहिं मां कोयटा वियो न आहियां ज़िंदगीअ में, मां चवंदो आहियां त मां वञा। हा दादा अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम नाज़िया भाई। वालेकुम सलाम। मुंहिंजी भेण, केरु पियो ॻाल्हाए? अदा मां मेनाज़ पढ़िया ठटे खां बि ॻाल्हायां। मेनाज़ मुंहिंजी भेण खे भली कार। ठटे वारनि जा कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङियूं भलियूं? हा अदा सभु खेर लॻो पियो आहे। गर्मी वधी वई आहे। गर्मियूं वधी वियूं आहिनि मुंहिंजी भेण। छा कजे, बसि दिलि जो मौसम सुठो रखंदा कयो। बाक़ी ॿाहिरि गर्मियूं सर्दियूं ईंदियूं रहंदियूं। अदा असां हमेशह ख़ुशी रहंदा आहियूं। ख़ुशि रहंदी आहे, ख़ुशि रहंदी कर, ॿियनि खे बि ख़ुशि रखंदी कर। ॿिया अदा हिन मौसम में ख़ुशी नथा रहनि। छा कंदी आहे मुंहिंजी भेण? अदा मां इंटर पास आहियां। इंटर पास आई? ऐं मुंहिंजो शौक़ु आहे मां न्यूज़ कास्टर थियां, पर चवनि था उन जे लाइ पढ़ाई घणी हुजे। न न, घणो इंटर पास आहियो? सिंधी पढ़णु ईंदी आहे? जी सिंधी फुल ईंदी आहे, पर इंग्लिश में थोरी घटि आहे। इंग्लिश न्यूज़ कास्टर थोरी थींदी आहे, तूं सिंधी न्यूज़ कास्टर थी। जी मुंहिंजो शौक़ु उते आहे, पर चवनि था छो ते न न, केरु थो चवे तोखे अदी इहो? अदा बसि मुंहिंजो इहो शौक़ु आहे। बसि तव्हां कराची अचो, तव्हांजो भाउ आहे तव्हां सां गॾु उते? जी भाउ त आहिनि पर साथ नथा ॾियनि, बाक़ी अम्मी ज़रूरु साथ ॾींदी। परमिशन नथा ॾियनि भाउ वारा? पर उन्हनि जी परवाह कान्हे, अम्मी मूंसां गॾु आहे। अम्मी तव्हां सां गॾु आहे, पर परवाह हुजणु खपे न भाइरनि जी, वालिद साहिब जी। ऐं उन्हनि खां इजाज़त वठी तव्हां सिंध टीवी ते हलिया अचो ऐं सिंध टीवी ते पंहिंजो ऑडिशन ॾियो न्यूज़ कास्टर जो, ऐं इनशाला तव्हां न्यूज़ कास्टर थी वेंदा। ऑडिशन हिते ओपन थींदा आहिनि। तव्हां जॾहिं बि अचो, तव्हां चओ न्यूज़ कास्टर थियण आई आहियां, त तव्हांजो ऑडिशन वठंदा। तव्हां जेकॾहिं उन में पास थी विया, सिंधी पढ़ण में सुठा लफ़्ज़ हुया, सुठो तव्हांजी तरतीब हुई, त ऑटोमेटिकली तव्हां पास थी वेंदा ऐं टीवी चैनल ते तव्हां न्यूज़ बि पढ़ंदा। पैसा तोखे मिलंदा, पाण पघार मिलंदई, फीस वीस का कोन हूंदी आहे। कुझु बि न, का शइ न। सिंध टीवी ते का बि शइ न आहे। सिंध टीवी जा दरवाज़ा तव्हांजे लाइ हमेशह खुलियल आहिनि, ऐं सिंध टीवी जो ऑफिस बि ईज़ी आहे। जिन जिन मुंहिंजी भेनरुनि खे, भाइरनि खे जेकॾहिं कंहिं शोबे में दिलचस्पी आहे त उहो अची पंहिंजो ऑडिशन ॾिए ऐं अॻियां वधे। छो त सिंध टीवी ते होस्ट जी बि ज़रूरत हूंदी आहे, एंकर जी बि ज़रूरत हूंदी आहे, ऐं हिते ड्रामा थींदा आहिनि, उन में एक्टर्स जी बि ज़रूरत हूंदी आहे। त पंहिंजा तव्हांजे लाइ दरवाज़ा हमेशह खुलियल आहिनि सिंध टीवी जा। महिरबानी, अलाह साईं तव्हांखे आबाद करे। थैंक यू वेरी मच, थैंक यू। अदी असां सां गॾु गॾु। ऐं हक़ीक़त आहे त मां तव्हांखे ॿुधायां त जेकॾहिं तव्हांखे वाक़ई तव्हां में को टैलेंट आहे, तव्हांखे टीवी ते अचिणो आहे, तव्हांखे होस्ट थियणो आहे, तव्हांखे डायरेक्टर थियणो आहे, डायरेक्टर त वरी अचण खां पोइ कमु जॾहिं सिखंदो त पोइ ई माण्हू डायरेक्टर थींदो। होस्ट थियणो आहे तव्हांखे, सिंगर थियणो आहे,
सुठो फ़नकार थियणो आहे, ॻाइणो आहे, या तव्हांखे न्यूज़ कास्टर थियणो आहे त तव्हां सिंध टीवी ते अचो। सिंध टीवी जो हेड ऑफिस जेको आहे उहो कोरंगी में आहे, मेहरान टाउन में ड्राइविंग लाइसेंस ऑफिस आहे, उन ई गली में सिंध टीवी जो ऑफिस आहे। दरवाज़ा खुले पिया आहिनि, तव्हां अचो, रिसेप्शन ते ॿुधायो, पंहिंजो तारीफ़ करायो, ऐं जंहिं बि शोबे में तव्हांजी दिलचस्पी आहे उहो तव्हां ॿुधायो त उन ई शोबे जे हेड सां तव्हां मिली। जीअं एंटरटेनमेंट जी साइड तव्हां जेकॾहिं ईंदो त प्रोग्राम मैनेजर हूंदो हिते, ऐं जेकॾहिं न्यूज़ साइड तव्हां जेकॾहिं न्यूज़ एंकर थियणो आहे तव्हांखे, या न्यूज़ वारे पासे को प्रोग्राम करिणो आहे त डायरेक्टर न्यूज़ हूंदो, उन सां तव्हांजी मुलाक़ात थींदी, ऐं उनखां पोइ ऑडिशन थींदो। ऑडिशन खां पोइ तव्हां जेकॾहिं सिलेक्ट थियो था त गुड, न त पोइ तव्हांखे तयारी कराईंदा, या तव्हां पोइ पाण ॿुधाईंदा त तव्हांखे हिन क़िस्म जी तयारी करणी आहे। सो माशाल्लाह ही चैनल्स, मां बि सिंधी चैनल्स आया त मां पंहिंजो ऑडिशन ॾिनो हुयो, ऐं उनखां पोइ मां होस्ट थी वियुमि, ऐं एक्टिंग बि कई, उनखां पोइ मां डायरेक्टर बि थी वियुमि, ऐं तव्हांजे साम्हूं आहियां हींअर। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा केरु आहे? साजिद किथां? कहिड़ा हाल आहिनि साजिद? ख़ुशि आहियो? सभु ख़ैरु आहे? ईअं थो लॻे ॼण मां तव्हांखे कॉल कई आहे, तव्हां मूंखां हाल वाल पिया पुछो। जी भाउ तव्हां केरु? ख़ुशि आहियो? चेक कयो। जी जी हुकुम कयो। ईअं माना ईअं पियो लॻे। जी छा प्रोग्राम ॾाढो सुठो हूंदो आहे? अॼु न आहे सुठो? अॼु बि सुठो आहे। अॼु सुठो आहे। अच्छा, तव्हां छा कंदा आहियो? पंहिंजे बारे में ॿुधायो कुझु। मोबाइलुनि जो दुकानु हलाईंदो आहे? उन दुकान में मोबाइलूं हलंदियूं आहिनि? हे पुलिस वारियूं जेके मोबाइल हूंदियूं आहिनि उहे? मोबाइल फ़ोन। अच्छा 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 अच्छा, चलो वेरी गुड, ज़बरदस्त। हलो कोई गानो वानो ॿुधायो पंहिंजे आवाज़ में। चलो मां तो तव्हांखे ॿुधायां, ठीकु आहे? ओके, थैंक यू वेरी मच। जी प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजे पुॼाइण ते पहुची चुको आहे। मां वठंदुमि हाणे अव्हां खां इजाज़त। इंशाल्लाह ज़िंदगी क़िस्मत जी तबियत सां त वरी तव्हां सां थींदी मुलाक़ात पंहिंजे प्रोग्राम लाइव विथ राजा में सुभाणे राति जो 9 बजे। तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। वेंदे वेंदे सुठो सुहिणो गीत, प्यारो गीत ऐं दिलि वारो गीत अव्हां सभिनी सॼणनि जे लाइ पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। मूंखे दुआउनि में यादि रखिजो। ऐं मुंहिंजूं जेके अंबड़ियूं जेके हिन वक़्तु ॾिसनि पियूं उन्हनि खे बि गुज़ारिश आहे त जॾहिं बि दुआउनि जे लाइ हथु रखणो त मूंखे ज़रूरु यादि रखिजो। असांजी पूरी टीम खे यादि रखिजो। लव यू ऑल, गुड नाइट, टेक केयर, अल्लाह वाई। कितने
ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।